जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हमसरी यूट्यूब चैनल के प्रोग्राम सूरत हाल में अवां के भले कार। नाज़रीन अज इस्लामाबाद में कुछ ताज़ा तरीन खबरूं आहिनि। कोर्ट सेक्रेटरी जेका है सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट उहे तव्हांजे साम्हूं रखंदासीं। बलोचिस्तान हुकूमत हिकिड़ो तमामु बहितर क़दम खयो आहे। उन्हनि जे CM साहब उन्हनि जी ॻाल्हि तव्हां सां कंदासीं। सिंध जे जेको CM साहब आहे उन 31 तारीख़ ते 31 मई ते JPMC में हिकिड़ी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे जेका हिकिड़ी नई ॻाल्हि कई आहे ऐं उहा तिब जे हवाले सां मेडिकल जे हवाले सां ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उन जो ज़िक्र कंदासीं ऐं पोइ उन खां पोइ वरी असां ॿ ज़िक्र कंदासीं। उहे तव्हां ॾिसी वठिजो त कानून जी लताड़ किथे थिए पई। हिकिड़ी लाहौर में थी आहे, ॿी लाड़काणे में थी आहे। पुराणे ज़माने में ॿुधंदासीं त लाहौर जो डोमिसाइल ताक़त वारो आहे ऐं लाड़काणे वारो कमज़ोर आहे। पर जेके क्रिमिनल माण्हू आहिनि न उन्हनि जो डोमिसाइल चाहे लाहौर जो हुजे चाहे लाड़काणे जो हुजे उहो ॾाढो मज़बूत आहे। हाई कोर्ट इस्लामाबाद में जेको इद्दत निकाह वारो केस जेको सेशन जज इस्लामाबाद वारे वापसि कयो हुयो, उन ते एतिराज़ु कयो हुयो ख़बर मानिका, उन जे लाइ लाहौर सुप्रीम इस्लामाबाद जी जेका हाई कोर्ट आहे उन वापसि कयो आहे एडिशनल सेशन जज खे। हाणे उन में वरी कुझु टाइम लॻंदो। उहो ई साॻियो जीअं थींदो आहे त 1 खां वठी 99 ते अंग ॻणियो, पोइ वरी 100 पूरो न कयो, 99 ते भुलिजी पोइ वरी 1 खां शुरू कयो। सो हाणे इहो वरी 1 खां शुरू थिए पियो, ॾिसंदासीं उन में छा पियो थिए। त जेको वधीक ऐं जेको आहे लाइव नशरियात हली अॼु उहा सुप्रीम कोर्ट मां हली। सुप्रीम कोर्ट में जेको केस आहे त जेके मख़सूस सीट आहिनि क़ौमी असेंबली जूं या सूबाई असेंबली जूं, उन्हनि जो केस आहे जेको इलेक्शन कमीशन न ॾिनियूं हुयूं सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे, ऐं पोइ पेशावर हाई कोर्ट उन जे फ़ैसिले खे अपहोल्ड रखियो हुयो ऐं हाणे सुप्रीम कोर्ट उन खे स्टे कयो हुयो ऐं हाणे अॼु खां वठी सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच उन खे ॿुधी रही आहे। थी सघे थो सुभाणे ॿुधे, परीहं ॿुधे ऐं इहो फ़ैसिलो विदिन दिस वीक अची वञे। फ़ैसिलो कहिड़ो थो अचे, अनुमान इहे आहिनि त शायदि इहे सीटूं सुन्नी इत्तेहाद खे न मिलनि। उन्हनि जो केस कमज़ोर लॻे थो पियो। ज़ाहिर आहे PTI त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदी, उनखे हक़ बि आहे चवण जो, पर हीउ केस PTI जो कोन्हे, हीउ केस आहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो। अॼु काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, कोर्ट में बि थियूं त जेको सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो जेको वकील आहे फैसल सिद्दीकी साहब, उन जूं ऐं चीफ जस्टिस साहब जा केॾीमहिल मज़ाया केॾीमहिल थोरा तुर्श जुमलनि जी ॾे वठि पंहिंजी पाण में थी। PTI चाहियो पिए त असां जेको चीफ जस्टिस आहे उन जे इन बैच में शामिलु थियण ते एतिराज़ु कयूं, पर उन्हनि सिर्फ़ु मीडिया में चयो पिए। ऑफिशियली उहो को बि स्टेटमेंट उन्हनि रिटन में कोन ॾिनी आहे। त हाणे इन में छा सम्झूं? हिकु पासे तव्हां चओ था त इहो न विहे, ॿिए पासे तव्हां एप्लीकेशन ॾियो कोन था, सिर्फ़ु उनजी मीडिया ट्रायल करायो था पिया। नो डाउट कि PTI जो जेको वजूदु आहे न उहो मीडिया में ई आहे। मीडिया जा खोड़ सारा सहूलियतकार हुननि सां गॾु आहिनि। हुननि जा सहूलियतकार जिथे किथे वेठा आहिनि, जिथे किथे वेठा आहिनि, मुख़्तलिफ़ रूपनि में वेठा आहिनि। ॾिसणो इहो आहे त हीउ केस कहिड़े पासे वञे पियो, छो त आइन ऐं कानून जेकॾहिं अपहोल्ड थिए पियो मुश्किल लॻे थो। ऐं जेको आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ी आहे सॼो ॾोह त उन ते ॾींदी PTI, पर 13 रुकनी बेंच आहे, फुल बेंच आहे, उहा जेको फ़ैसिलो कंदी उन ते बि यकीनन ई एतिराज़ु कंदा। ठीकु आहे, भली करे वठनि, उनजो फ़र्क़ु ॾिसूं केतिरो थो पए पियो। या वरी जेको FI जेको X जेको ट्विटर ते ॻाल्हि थी करे पई उन्हनि ते PTI वारा विरहायल आहिनि। हिकिड़ा चवंदा त असां न कयो आहे, ॿिया चवंदा असां कयो आहे, इन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। त उहो जेको ट्वीट आहे उहो बि PTI जे ईअं सम्झो कि उनखे वधीक कमज़ोर करण जी हिकिड़ी नज़र अचे पई असांखे। त उन ट्रैप जेको विछायल आहे, कंहिं विछायो आहे, उन में ई फासनि था पिया। इहा पोज़ीशन इस्लामाबाद जी आहे। हाणे असां ॻाल्हि था करियूं बलोचिस्तान जी, त बलोचिस्तान जे CM सरफराज़ बुगटी साहब हिकिड़ो ॾाढो सुठो ऐलान कयो आहे। बलोचिस्तान जा होशियार ऐं ग़रीब शागिर्द उहे ऑक्सफोर्ड मां वञी ऐं पंहिंजी ग्रेजुएशन कंदा।
इंतिहाई तहसीन जोॻो अमल आहे। उन जी जेका पैसा भरींदा उन्हनि ॿारनि जा, उन्हनि खे स्कॉलरशिप ॾींदी बलोचिस्तान गवर्नमेंट, ऐं उहे शागिर्द हर साल 100 खां मथे हूंदा। असांखे ख़बर आहे त जेकॾहिं ऑक्सफोर्ड में जेकॾहिं को ॿारु पढ़े थो त मिनिमम उनखे 40 खां 45 लख रुपया साल जा भरणा था पवनि। त जेकॾहिं 100 ॿारनि खे या 100 खां वधीक ॿारनि खे फंडिंग करे पई बलोचिस्तान गवर्नमेंट, त इहे 50 खां 60 करोड़ रुपया कमु ख़र्चु ईंदा। हुकूमतुनि जे हिसाब सां तमामु घटि आहिनि, पर उनजो इम्पैक्ट ॾाढो सुठो पवंदो। अहिड़ो फ़ैसिलो असां चाहियूं था त सिंध गवर्नमेंट बि करे। बलोचिस्तान जी पोज़ीशन सुठी कोन्हे का, तइलीम जो फुक़दान आहे, ऐं पोइ उन्हनि जे करे जिथे तइलीम जो फुक़दान हूंदो आहे, पोइ बजाए माण्हू दलील जी ॻाल्हि करण जे पोइ उते गुलेल खणनि था। त बलोचिस्तान में जेका हथियारबंद जदोजहद हले थी पई, उन खे रोकण जो बि, ऐं उन्हनि जेके माण्हू उते उन रस्ते ते वञनि था पिया, उन्हनि खे बि वापसि पंहिंजे मुल्की वहिंवार में शामिल करण जो तइलीम खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। त जेकॾहिं बलोच नौजवान इन लेवल ते पढ़े जो वञे, हू ऑक्सफोर्ड में वञे ऐं दुनिया खे पंहिंजे नज़रुनि सां ॾिसे, तइलीम याफ़्ता नज़रुनि सां, ऐं जॾहिं हू मोटी ईंदो त यकीनन उहो पाण त चेंज थींदो, पर पंहिंजे सूबे खे बि चेंज कंदो, ऐं पंहिंजा हक़ वठण जे लाइ बि उन वटि हिकिड़ो बहितर हथियार हूंदो तइलीम जो, बजाए जो हू स्टेट जे लाइ या पंहिंजे हक़नि वठण जे लाइ स्टेट सां विढ़णु शुरू करे, हू तइलीम जे ज़रिए पंहिंजा हक़ वठंदो, जेका बहितर ॻाल्हि हूंदी। इहो कमु सिंध गवर्नमेंट खे बि करणु खपे। सिंध गवर्नमेंट तिब जे हिसाब सां बहितर कमु करे पई। ऐं तव्हां NICVD जी ॻाल्हि करियो, इंडस हॉस्पिटल जी ॻाल्हि करियो, SIUT जी ॻाल्हि करियो, या जेका GIMS आहे, गंबर्ट जेका इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस आहे, उन जी ॻाल्हि करियो, त इन में हुननि जो अरबे रुपया ख़र्च थिए पियो, ऐं उन्हनि जो आम माण्हू खे उन जो फ़ाइदो मिले थो पियो। हींअर जेका जन्ना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल इंस्टीट्यूट आहे, उन में ॿी हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई, सेकेंड कॉन्फ्रेंस हुई रिसर्च ते। उते CM सिंध उते हुयो मौजूदु, ऐं हुन हिकिड़ी तमामु भली ॻाल्हि कई त जन्ना में जेको असांजो इदारो आहे, जरा अस्पताल आहे, उन में असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए रिसर्च कराईंदासीं, ऐं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उन्हनि जा काज़ ऐं उन्हनि जी क्यूअर इलाज ॻोल्हींदासीं। ऐं इहो चए थो सिर्फ़ु हिन वक़्तु पूरी दुनिया में सिर्फ़ु USA में थिए पियो, बाक़ी दुनिया में कोन पियो थिए। ऐं USA खां ॿाहिरि पहिरियों दफ़ो पाकिस्तान ऐं सिंध में थींदो। सिंध गवर्नमेंट उनखे फंडिंग कंदी। इहो हिकिड़ो बहितर अमल आहे। ऐं हींअर बि ॾिसो पूरी दुनिया वञे पई आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते। उन सां असां घणो कुझु मतिलबु फ़ाइदा वठी सघूं था। उहो चवे थो त इन सां न सिर्फ़ु जेके असांजा तमामु वॾा डॉक्टर आहिनि जेके रिसर्च कनि था पिया, उन्हनि खे त फ़ाइदो पवंदो ई पवंदो, पर जेके ॿाहिराड़नि में सिंपल MBBS ऐं RMP डॉक्टर वेठा आहिनि, उहे बि जेकॾहिं इन मञा रिसर्च मञा फ़ाइदो हासिलु करणु चाहींदा त आसानी सां करे सघंदा। इहो हिकिड़ो बहितर क़दम आहे। बहितर ॻाल्हि जी साराह थियणु घुरिजे। हाणे अचूं था लाहौर में। असांखे जॾहिं PM साहब असांखे चयो हुयो त 10,000 अरब खां वधीक करप्शन सिर्फ़ु FBR जा ऑफिसर कनि था पिया। असां हुनखे सीरियस वरितो हुयो, पर शायदि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सीरियस कोन वरितो, इन करे हुनखे रोकण जा के बि हुन स्टेप कोन वरिता। लाहौर जी ख़बर आहे त लाहौर में के ऑफिसर आहिनि FBR जा, नाला बि अची विया आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा, छो खणो वरी उन्हनि जा। उहे पाण में विड़ी पिया आहिनि, 19 ग्रेड जा ऑफिसर, 20 ग्रेड जा ऑफिसर ऐं FBR जा पैसनि ते विड़िया आहिनि, रिश्वत ते विड़िया आहिनि। जेको चवंदा आहिनि त करप्शन असांजो मसइलो कोन्हे, पाकिस्तान जो वॾे में वॾो मसइलो करप्शन आहे, कैंसर आहे, जेके असांजे पूरे सिस्टम खे तबाह करे रही आहे। ऐं असांजा जेके वेठा आहिनि न मथे लेवल वारा माण्हू, उहे चवंदा त करप्शन त कुझु बि कोन्हे का। उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो सम्झो आई ओपनर आहे जेको थियो आहे, लाहौर में थियो आहे। ऑफिसर 8.5 करोड़ जी रक़म ते विढ़िया आहिनि, जेका करप्शन जी रक़म हुई, जेका किकबैक जी रक़म हुई। हिकिड़ी वॾी कंपनी आहे ऐं उनजो बि नालो कोन था खणो, होम अप्लायंस जूं शयूं ठाहींदी आहे, एसियूं ठाहींदी आहे, फ्रिज ठाहींदी आहे, या मुख़्तलिफ़ शयूं ठाहींदी आहे।
पोइ वरी उहे जेके ॾियनि था पंहिंजा टैक्सिस ॾियनि था, उन में FBR खे पंहिंजा रेवेन्यू में पंहिंजा टैक्सिस जेके साल जा ॾियनि था, पोइ वरी हू रिबेट वठंदा आहिनि। असां हिननि मदनि में ख़र्चु कयो आहे, इनखे असां तफ़सील कोन था ॿुधायूं, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उहे रिबेट हासिलु कंदा आहिनि। जेके बि कंपनीज़ आहिनि, जेके वॾा बिज़नेसमैन आहिनि, उहे रिबेट हासिलु कंदा आहिनि ऐं हर साल उहे पंहिंजा रिटर्न भरण सां गॾु रिबेट जा बि हिकिड़ा क्लेम भरींदा आहिनि। उन्हनि 36 करोड़ जो क्लेम भरियो ऐं को रीत रस्म इहा आहे त ख़ाली क्लेम ईअं वापसि कोन थींदो, उन सां गॾु पैसा बि ईंदा। उन 36 करोड़ सां गॾु 8.5 करोड़ जी रक़म ॿुधाई थी वञे, उहा बि उन्हनि मोकिले छॾी। हाणे उन्हनि 8.5 करोड़नि ते असांजा साह बहादुर FBR जा पाण में विड़ी पिया, इस्ते विड़िया आहिनि जो ॻाल्हि मुकनि ते पहुची वई, कंहिंजा नक भॼी पियो। आख़िर हिकिड़े ऑफिसर साहब वटि को पिस्टल खणी आयो हुयो, ख़बर न आहे त हू 20 ग्रेड जो ऑफिसर आहे या घोटकी कंदकोट कचे जो धाड़ेल आहे, पाण सां गॾु पिस्टल खणी आयो। ही रिपोर्टेड ॻाल्हियूं आहिनि। उन फायर कयो आहे उते। हाणे उन ते वरी अञा मज़ाक़ी आहे त उन ते एतिरो को गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान उन ते नओं एक्शन कोन खयो आहे। उन्हनि ऑफिसरनि खे जेके उते जेको वॾो ऑफिसर हुयो उनखे मुअतल कोन कयो आहे। जेके हेठियां ऑफिसर हुया 18-19 ग्रेड वारा, उहे 4-5 आहिनि, उन्हनि खे सस्पेंड कयो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो ऑफिसर वीचारो जेको उते मौजूदु बि कोन हुयो, उनखे बि उन्हनि सस्पेंड करे छॾियो आहे। उहो चए थो मां त होसि ई कोन, हिसाब किताब त मूंखे मिलियो बि कोन, मां हिन ऑफिस में कोन हुउसि, मूंखे छो था सस्पेंड कयो। अच्छा, इहा तफ़्तीश केरु कंदो? 20 ग्रेड ऑफिसर जी, FBR ऑफिसर जी तफ़्तीश कंदो 18 ग्रेड जो, सो बि FBR जो ऑफिसर। हाणे कहिड़ो सिंधीअ में अहिड़ो पाक आहे, उहो तव्हां मालूम करे वठिजो। कोन्हे को पार्लियामेंट कोन्हे, इन करे कोन था ॾियूं पिया। वरी उहो ई फ़ैसिलो कंदा, उहे ई तफ़्तीश कंदा। उहे छा चवंदा? उहे चवंदा न इहे ग़लति ख़बरूं हुयूं, इहा बिल्कुलु ई कोन्हे। FBR अहिड़ो खातो त एॾो तमामु हिकिड़ो खीर सां धोतल आहे, उते वीचारा किथे? उहो त वीचारा पंहिंजे जेको उनखे पघार मिलंदी आहे 2-2.5 लख रुपए मञा, उन मञा मुश्किल सां गुज़र कंदा आहिनि। उहो साल में 4 ट्रिप ॿाहिरि जा लॻाईंदा आहिनि, उन्हनि जा ॿार ॿाहिरि पढ़ंदा आहिनि, उन्हनि जी जेके आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि ऐं मुल्कनि में ऐं दुबई में, उन्हनि जूं ईअं ई बस अची वियूं आहिनि। कुझु उनजो एसिड असासा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उन्हनि जूं उते मिल्कियतूं अची वियूं आहिनि। इहे त अजीब अची वियूं। हुन ग़रीबनि वीचारनि जो मुश्किल सां गुज़र थिए थो पियो न। हिते उन्हनि जूं 2-2 गज़ जूं जेकॾहिं कोठियूं आहिनि, उन्हनि जी क़ीमत 40-40 करोड़ जी, 50-50 करोड़ जी आहे न। उहे पंहिंजे मीन्स खां मथे रहनि ई कोन था न। छा था रखनि पिया? उहे जेकॾहिं गाॾियूं रखनि था 10, हिकिड़ी गाॾी जी क़ीमत 10 करोड़ आहे, हिकिड़ो वॾो फ़र्क़ु थो पए। उहे वीचारा कनि था 2.5 लख मञा 2 लख मञा गुज़र सफ़र कनि था, ऐं हीअ हिननि जे मथां हिकिड़ो इल्ज़ाम आहे। इहो इल्ज़ाम साबित कोन थींदो। पोइ PM साहब जी उन ॻाल्हि ते एतबार थो करणो थो पवे त 10,000 अरब जी करप्शन ख़ाली FBR थी करे पई। 4,000 अरब खां वधीक जेके असांजा पोर्ट ते वेठा आहिनि मुख़्तलिफ़ ऑफिसर, उहे कस्टम वारा बि हूंदा, FI वारा बि हूंदा, उहे पोर्ट ते 4,000 अरब खां वधीक जी करप्शन कनि था। उहा मुल्की ख़ज़ाने में शामिलु कोन थी थिए पई। पोइ पंहिंजो कमु आहे किस्तो खयो घुमणु। हाणे फ़ैसिलो असांखे करिणो आहे त छा इहे माण्हू घोटकीअ जा धड़ियल आहिनि या उन्हनि खां वधीक आहिनि। हीअ त पढ़ियल लिखिया ऑफिसर आहिनि। घोटकी धड़ियल अणपढ़ियल आहे, क्लाशनकोफ खणे थो पियो ऐं उनखे बि डपु कोन्हे को। उन्हनि जो ताक़तवर धुरनि सां जेके हुतां जा सरदार आहिनि उन्हनि सां वास्ता आहिनि। उन कॾहिं उन्हनि जो चवणु करे थो, करे पंहिंजो चवणु करे थो, माण्हुनि खे अगवा करे थो। अगवा जी इंडस्ट्री हले थी पई। हू 40-50 लख रुपया या 20-30 लख रुपया जेके वठे थो पियो, उतां जे ताक़तवर धुर जे मार्फत वठे थो पियो। उन मां हर कंहिंखे पंहिंजो हिसो मिले थो पियो। इहो रिबेट FBR जे ऑफिसर खां वठी कचे जे धड़ियल ताईं वञे थो पियो। ऐं ला क़ानूनी हद ॾिसो, असां ॻाल्हि कई त लाड़काणे ऐं लाहौर जे ला क़ानूनीत में को फ़र्क़ु न आहे न। लाहौर में हिकिड़ी जेका गूंगी छोकिरी आहे, उन सां रेप थियो आहे 2 ॾींहं। उन जी FIR कटी आहे। SHO पहिरीं त कटे कोन पियो, वरी कटी आहे त जेके उन में उन सुञाता आहिनि पंहिंजे माइटनि खे ॿुधाया अथनि, उन जी उन्हनि खे कोन थो पकड़े। उहे जेके छोकिरी जा जेके वरी ॿिया माइट आहिनि वीचारी गूंगी छोकिरी जा, उन्हनि खे प्रेशराइज़ करण जे लाइ 6 माण्हुनि ते FIR कटे उन्हनि खे कुटियो अथनि। CM पंजाब हिते ख़ामोश आहे। ईअं ख़ामोश आहे जीअं काज़ीअमन में जेको असांजे सिटिंग प्रेसिडेंट साहब जो ज़िलो आहे, उते हिकिड़ी
औरत आहे उनखे नशनि तंग कयो आहे, उन्हनि एतिराज़ु कयो आहे त हिते नशो विकिरो थो थिए पियो, नशो इस्तेमालु थो थिए पियो। औरतुनि जो इन गली में अचणु ॾुखियो थी पियो आहे त उहो को जोखियो आहे, उनजो नालो को एहसान आहे। उहो पंहिंजनि ओबाश चंद दोस्तनि सां गॾिजी अची उन जेके पीउ खे उन धक कया आहिनि उन्हनि जी FIR कोन थी कटिजी वञे। FIR कटी आहे त उन गिरफ़्तार कोन थो कयो वञे। त पोइ असांखे लाड़काणे जे शहर रते देरे जा वाक़िया ही वाक़ियो ॾिसी वठो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया पोइ असांखे छो न नज़र अचनि जॾहिं असांखे कानून किथे बि नज़र न अचे त पोइ बिरादरियूं पंहिंजो पाण खे सेव करण जे लाइ, पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ हथियारनि जो खुलेआम इस्तेमालु कनि थियूं पियूं। छो त कानून किथे बि नज़र कोन थो अचे। हर माण्हू चाहे थो त मां पंहिंजे ताक़त खे पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट करियां ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध या गवर्नमेंट ऑफ पंजाब नज़र कोन थी अचे पई असांखे। इहा आहे पोज़ीशन। त रते देरे में ही ॿ बिरादरियूं आहिनि, उहे जंहिं बि मसइले ते पाण में विढ़नि थियूं पियूं। ॾिसो हथियार जेतिरी आहे उन्हनि वटि, क्लाशन कोफ़ूं आहिनि उन्हनि वटि, ऐं सिंध जो जेको वज़ीर आहे दाख़िला जो ऐं जेको वज़ीर कानून बि आहे उहो चए थो असां 40 माण्हुनि ते FIR दाख़िल कई आहे, गिरफ़्तार छो नथा कयो उन्हनि खे। इहा पोज़ीशन आहे हर इलाइक़े जी त जेकॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे प्रोटेक्शन में आणणु चाहे थो त उहो हथियार रखे थो पियो, ऐं जॾहिं हथियार हूंदो त उनजो नाजाइज़ इस्तेमालु थींदो। हिकिड़ो ई हल वञी हर माण्हू वटि बचियो आहे त उहो हथियार खणी पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट करे। उन सां मुल्क जंगल जो ॾेख ॾींदो या हिकिड़ी बहितर स्टेट थींदी। ही जंगल जो ॾेख ॾिए पियो, करप्शन हुजे, गैर कानूनी हथियार हुजनि, उन्हनि जो इस्तेमालु हुजे, कानून किथे नज़र ई कोन थो अचे। कानून खे लागू करण वारा सोचियो। असांजी पोज़ीशन उहो चवंदा आहिनि त जीअं हथ में वारी जी मुठ आहे, टाइम ईअं निकिरे थो पियो, तबाही अची वेंदी। तबाही खे रोकणो आहे त कानून ते अमल करणो आहे। जेको बि कानून ते अमल नथो करे उन खे कानून सज़ा ॾिए, कानून खे ताक़तवर थियणो पवंदो, कानून खे पंहिंजी पोज़ीशन वठणी पवंदी। पोइ भली केरु बि उन ते तनक़ीद करे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट मञा सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे सीटूं न मिलंदियूं त ज़ाहिर आहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल या PTI त उन ते तनक़ीद कंदी, हींअर करे थी पई। ऐं जेकॾहिं हिते असां सिंध में कानून ते अमल कंदासीं ऐं पोइ जेकॾहिं केरु तनक़ीद करे थो त पोइ उन खे करणु ॾिजो, पर तव्हां कानून ते अमल करियो ई कोन था। इहा नाज़रीन सूरत हाल आहे जेका ॾाढी असांखे मतिलबु ॾेजारींदड़ आहे। ॾिसो उन सूरत हाल मां कीअं था निकिरूं। अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। असांजो प्रोग्राम जेकॾहिं तव्हांखे बहितर लॻे त उनखे शेयरिंग ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। अला भाई।